सिंध जो ॿियो नंबर वॾो सनती ज़ोन जंहिंजा रोड रस्ता तबाह नज़र ईंदा। उन्हीअ सां गॾु सनती ज़ोन जो सेवरेज सिस्टम नाकारा हुजण सां गॾु इंडस्ट्रीज़ खाते में मिलंदड़ अरबनि रुपयनि जे तरक़ियाती कमनि लाइ मिलंदड़ बजट में वॾे पैमाने ते करोड़ रुपयनि जी करप्शन जो इंकिशाफ थियो आहे। कोटड़ीअ जे सनती ज़ोन में इंडस्ट्रीज़ खाते पारां 2 साल अॻु शुरू कयल 2 किलोमीटर रोड ऐं ड्रेनेज जी मरमत तोड़े वाटर सप्लाई लाइ 42 करोड़ 97 लख रुपयनि वारी स्कीम में मुबैना घोबियुनि जो इंकिशाफ जेको साम्हूं आयो आहे, उन्हीअ ते हाणे इदारे में वॾी हलचल मची वई आहे। कोटड़ी साइड जी हीअ स्कीम मुकमल रोलड़े जे वर चढ़ी वई आहे। स्कीम में कुल काथो 42 करोड़ 97 लख रुपया लगायो वियो आहे। उन हवाले सां मिलियल ॼाण मूजिबि 20 करोड़ रुपया ठेकेदार खे एडवांस रक़म जारी कई वई आहे। हिन स्कीम ते वधीक 5 खां 7 करोड़ रुपया कढाइण लाइ बिल बि तयारु कयो वियो आहे। सिंध जो ही वॾो सनती ज़ोन, उन में हलंदड़ कम जी सुस्त रफ़्तारीअ सबबि सनती ज़ोन में ईंदड़ वेंदड़ माल बरदार गाॾियुनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। उन्हीअ ते काटीअ पारां कम में सुस्त रफ़्तारीअ सबबि चीफ सेक्रेटरीअ खे शिकायती ख़त लिखी छॾियो आहे, जंहिं ते इंडस्ट्री जी मिनिस्ट्री बि हाणे जागी पई आहे। हिकु मिलियल रिपोर्ट मुताबिक़ इंडस्ट्रीज़ खातो कोटड़ीअ जे सनती ज़ोन में पुलिस चौकी साइट जे ॿिन्ही पासनि खां काटी ऑफिस ताईं 2 किलोमीटर रोड जी मरमत ऐं ड्रेनेज फेज़ 2 अदील सिद्दीकी फैक्ट्री, यूनिटी फैक्ट्री, रोलेंस फैक्ट्री खां ड्रेनेज 2 वारी स्कीम जेका फायर ब्रिगेड ताईं वाटर सप्लाई जी मरमत कम लाइ टोटल 42 करोड़ 97 लख जो ठीको हिकु बाअसर ऐं मनपसंद बाबर एंड ब्रादर्स नाले ठेकेदार खे कोटड़ी साइट जे अमलदारनि, जंहिंमें प्रोजेक्ट डायरेक्टर नबील शेख ऐं हटायल अॻूण स्टेट इंजीनियर अकुलदार जतोई, सब इंजीनियर माजिद जतोई, टेंडर क्लार्क मिली भगत करे स्कीम जी कास्ट 42 करोड़ 97 लख जे करे असर रसूख इस्तेमालु करे पंहिंजे मनपसंद कॉन्ट्रेक्टर खे ठीको ॾियारे त छॾियो, पर हिन स्कीम ते कमु 2 सालनि खां मुकमल रोलड़े जो शिकार आहे। ठेकेदार रोड ते ख़ाली मोहरम उछलाए रोड सिधो कयो आहे, जॾहिं त पत्थर अञा ताईं विछायो न आहे वियो, जंहिं सबबि सनती ज़ोन अंदरि ईंदड़ वेंदड़ माल बरदार गाॾियुनि खे अचण वञण में मुश्किलातूं पेश अचनि थियूं। कोटड़ी साइड जे ड्रेनेज जो कमु, वाटर सप्लाई ऐं रोड जो कमु रोलड़े सबबि हिकु तरफ़ काटीअ पारां चीफ सेक्रेटरी खे शिकायती ख़त जेको लिखियो आहे, उन ख़त जो मतन आहे त कम खे जल्द मुकमल करण जी घुर कई वई आहे। हिन स्कीम बाबति इहो बि ॿुधायो वियो आहे त ॼाणायल स्कीम नाले ते गैर क़ानूनी तरीक़े सां 20 करोड़ जी रक़म कढी वई आहे, जॾहिं त 5 खां 7 करोड़ इज़ाफ़ी जून क्लोज़िंग जे इम्कान सबबि रक़म कढाइण लाइ बिल बि तयारु कयो वियो आहे। ज़रियनि इहा बि दावा कई आहे त ॼाणायल स्कीम खे रिवाइज़ करण जा पिणु सांभा कया पिया वञनि। हिन स्कीम खे 42 करोड़ मां वधाए 70 करोड़ करण जो पिणु इम्कान ॾेखारियो वियो आहे, जेका सरासर हिकु इदारे जी तबाही ऐं ॿियो सरकारी ख़ज़ाने खे खाटण जी कोशिश जो अमल कयो पियो वञे। कोटड़ीअ जे सनतकारनि पारां हिन कम ते सुस्त रफ़्तारीअ सबबि चीफ सेक्रेटरी खे लिखियल शिकायती ख़त बाबति आयल ख़बरुनि खां पोइ सनत ऐं वापार वारे सेक्रेटरी यासिन शर नोटिस वठंदे कोटड़ीअ जे हिन स्कीम ते आयल ख़र्च ऐं सुस्त रफ़्तारी तोड़े मुबैना करप्शन जो नोटिस वठी MD साइट खे इहा हिदायत कई आहे त हू कोटड़ीअ जे सनतकारनि सां मुलाक़ात करे संदन ख़दशा ख़तमु करे ऐं हिन स्कीम जी मुकमल जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जल्द रिपोर्ट पेश करे। इदारनि में त अहिड़ी करप्शन ऐं रवायती सुस्तीअ जूं ख़बरूं त हर रोज़ु साम्हूं अचनि थियूं। उन्हीअ ते इंक्वायरी टीमूं बि जुड़नि थियूं, पर अॻिते हली उन्हीअ ते को अमल नथो थिए। नतीजे में ज़िम्मेवार ऐं करप्शन कंदड़ कामोरा ऐं कॉन्ट्रेक्टर साॻिए ठठनि ऐं मौजनि में रही साॻी सीटुनि ते बरक़रार रहनि था। उन्हीअ लाइ ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सरकार पंहिंजी रिट खे मज़बूत करे कोटड़ी सनती ज़ोन में साइट एरिया अंदरि अरबन रुपयनि जे प्रोजेक्टनि जे हलंदड़ कमनि खे शाफ़ ऐं शफ़ाफ़ बणाए
हलंदड़ कम जल्द मुकमल कराए त जीअं अवाम ऐं पोरियत आज़ार ख़तम थी सघे। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल कोटड़ी।